दिया बाबा कोड़ा हाणे ॾिस जाए असां जल्द वॾा शाहूकार थियण वारा आहियूं। असां ॿई हाणे साइकिल वठंदासीं। अरे डिफागा साइकिल न मोटरसाइकिल चओ जेके सिंधीअ में फट भी चवंदा आहिनि। हेरे छिगल कलोली मोटरसाइकिल तूं सिखियल आई न मां सिखियल हलाईंदो केरु। राइब वरी कंहिंजे धपके में पाणी विझी आया हो या हीरन जी खाण हथ आई अथव? ॻाल्हि ॿुध सियाणी, जॾहिं हिननि खे हीरनि जी खाण हथ अचे हा त हे हेलीकॉप्टर वठना साइकिल थोड़ी वठना। असांखे कहिड़ी बि खाण हथ अचे पर असां वठण वारी सिर्फ़ साइकिल। ॿुधायो त सही न पैसनि जो आसरो किथां मिलियो अथव? जाड़े वारी जॻह खपायूं था। ॻाल्हि त ॿुधो, जॻह आहे जाड़े जी ऐं खपाए वरी तव्हां पिया। इहा ॻाल्हि तूं न समझदे कॾहिं त पुठिते आ न। वरी बि सोच जाए मलूक। जॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में कान ईंदी पोइ तव्हांखे अजायो सम्झाइण ग़लति आहे न। असांखे ॻाल्हि सम्झ में कान ईंदी भले ही वॾुस दाना अकुल जो। हा मां असुल खां वठी अकुल जो ख़बर आहे। तव्हांखे अॼु ख़बर पई आहे छा? हा सही, इहा मूंखे ख़बर आहे। तूं वॾो दाना आई, वॾो अकुल जो असली अका भरे। तूं मजाक तो समझी छा? मलूका सौदे जो ज़ामिन मां आहियां न। अञा वरी हे चए थो त मां अकुल जो अका भरना आहियां। छा हीअ तुंहिंजी ज़ाल हाणे हिते रहंदी? ज़ाहिर आहे बानू बेगम, हिन शहर में वठी आयो त हिन घर में ई रहंदी न। पोइ मुंहिंजे रहण जो तव्हां ॿिए हंधि किथे बंदोबस्त कयो? मां हिन सां गॾु न रहंदसि। छा तूं असां सां गॾु हिते न रहंदी? तो मुंहिंजे हक़ ते धाड़ो आयो आहे, पोइ मां तोसां गॾु कीअं रहां? बानू बेगम, तू रुगो मूंखे इहो ॿुधाए त दुनिया में छा मां अकेलो मर्द आहियां जंहिं ॿ शादियूं कयूं आहिनि? ॻाल्हि ॿी शादी जी न आहे, ॻाल्हि धोखे जी आहे। बानू बेगम, मूं को बि धोखो न आहे कयो। तोखे ॿुधायमि न त ही इत्तेफ़ाक़ हो हिकिड़ो। हा बानू बेगम, अकबर खान सही थो चवे। जॾहिं न मां तोखे चवां त पोइ तव्हां हिन जी वकालत कजो। फ़िलहाल असांजे विच में ॻाल्हाइण जी तुंहिंजी का बि ज़रूरत न आहे। मां बि त हिन घर जी भातियाणी आहियां, मूंखे बि ॻाल्हाइण जो हक़ आहे। इहो हक़ मूं तोखे न आहे ॾिनो। ॾिस बानू बेगम, जेकी कुझु बि थियो हाणे हुनखे दरगुज़र कर। तोखे पंहिंजी हीअ ज़ाल मुबारक हुजे। हाणे मां तोसां गॾु न रहंदसि। चयमि न तोखे ज़ुलेखा त ॾाढी ज़िद्दीरी आहे इहा बानू बेगम। ॾिस छॾे थी का ज़िद, पंहिंजी ज़िद ते क़ाइमु आहे। यार मूंखे पंहिंजे पुट खजण जी ॾाढी सिक लॻी। वञ वञी मिली अच पंहिंजे पुट सां, वो तोखे काहे रोकियो आहे? न बाबा न, मां ओॾे वञी रहियुसि न त दिल भर वारा मूंखे चीरे फाड़े पिटी कंदा। ॿियो छा कंदे? सोचां थो त खजूअ खे हिते वठी अचां। दिल बकरी धनारनि जा धक। अबा ॾिस मां हथ थो वधाए, तुंहिंजे लाइ मासी मानी पचाए पचाए थकिजी पई आहे। जान छॾ, पोइ बि तुंहिंजो पेट नथो भरजे। मथां वरी तुंहिंजो थोरो अची वियो न, पोइ त असुल मासी फना थी वेंदी। मां खाईंदो आहियां पर अबा हाणे दादलीअ जे ॾुख में मानी किथे थी वणे। हल तो असांजे अटे जी गुंदी ॿिन्हिनि में चट करे छॾी, अञा चई तो मानी नथी हले। दुश्मन जे दर ते ॿधण जहिड़ो। ओ अबा जे अहिड़ी ॻाल्हि आहे न त अॻिते तव्हांजे दर ते मानी कोन खाईंदुसि। नाराज़ छो था थियो पिया? न चाचा, अहिड़ी ॻाल्हि न आहे। अदा मलार मिड़े तोसां मज़ाक पियो। मज़ाक करे तो त पोइ सही आहे, पोइ सही आहे। मज़ाक काथे तो क्या? बस अदा गुलूअ जे मुंहं ॾे ॾिसी मां चुप तो थी वञा, न त जेको अशर असां सां तो कयो आहे न तोखे बंदूक ई बिभारी हणिजे। वॾो शरारती छोकिरो आहे सुल्तान। पोइ मां हाणे हलां, शाम भला खजूअ खे वठी पोइ मां हिते ईंदुसि। हल वॾो बेशर्मो माण्हू आहे, हेतिरो कुझु चवण खां पोइ बि मुंहं में गुंज न आयुसि। इहो त भाई उन ॾींहुं कंदो जॾहिं अदा गुलू जी शादी थींदी। अदा छो तबाही कंदो? तव्हां निभागे के घर में पेर रखण भी न जो न। वॾो बेनीम को अदा, वॾो बेनीम को आ। बंदूक हणंदासीं न त बि न मुड़ंदो। बोलो उठ, वञ ॿ टे बोरियूं कणक जूं खणी पियाए अच। अदा बोरी छा, गुंदियूं भराए छॾ, गुंदियूं त बि पूरियूं कोन पवंदियूं।
संगत ॾियो त ख़बर अॼु तारा गाड़ा कहीं बिठायो कंहिंखे सट के ॼण जो इरादो अथव। अरे बुरु छोके के सटको ॾींदासीं फोटा। भला मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदव? ॻाल्हि कर। इहो नवाब त मूंखे लेटाए ॾियो। फोटा तव्हां छा था सम्झो त असां माण्हू मारण जो कमु कंदा आहियूं? छो इहो नवाब तव्हां खां ॾाढो थी वियो आहे छा? रेस अकबर थधो माण्हू आहे, तॾहिं त इहो नवाब वधे थो मन मस्तियूं कंदो। रईस तो चए इन चमड़े के मारे गुनाह कोन खणंदासीं। वञी के ॿिए जो पासो वठो, असां खां डरी पासो कयो। मज़ाक थो कयांव, जेकॾहिं नवाब खे मारणो पियो न त कमदार फोटो हणंदो आहे सोटो, ने नवाब जो लाश मां हिन पंहिंजे डंडे सां ज़रूर खणाईंदुमि। अचो संगत अख जी पकाई नथा छॾनि, बाक़ी नवाब हिननि खे ॾाढो ॾुखियो पियो आहे। ऐं यार जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त रेस अकबर खान जे मथां गोली बि नवाब ई हलाई हूंदी। पर हिन में को बि शक कोन्हे, इहो नवाब वॾो फॾई आहे। जेतिरे ते को फॾो नथो करे त हुनखे मज़ो ई नथो अचे। रेस तो अञा सब्र में आहे संगत। जेकॾहिं रेस सब्र छॾियो न त ॾींदो नवाब खे घुमरी। सदर आखिर तू कहिड़ी ॿोली सम्झंदी आहे? समझे तो तू कोन तो पांजे भाइरनि जे घर वई हुयसि, कंहिंसां मिलण कोन वई हुयसि, अची छितो थियो आ। हां इहो छा चई? अदा ये छोरी तोखे कॾहिं बि सहूलियत कोन ॾींदी। मां त चवई थी न कि तलाक ॾेई पंहिंजी जान छॾाए। हिन में जान छॾाइण जो इहो ई वाहिद रस्तो बचियो अथई। हा त पोइ दे तलाक कंहिं रोकियो गोराम खे? तू छा थी सम्झे त मां तोखे एतिरो आसानी सां आज़ाद करे छॾींदुसि? जेकॾहिं तू मुंहिंजे मौत ते ख़ुशि थी में न त पोइ खण बंदूक मार मूंखे, थी ख़ुशि। कंहिं रोकियो तोखे? एॾो वात चङो न थई छोरी। जेकॾहिं हिनखे मूं मथां एतबार आहे ई न, मूंखे किनी मच्छी तो समझे, पोइ पंहिंजी ज़िंदगीअ में मूंखे तड़े छो नथो कढे? तूं पंहिंजी दिलि ऐं दिमाग़ मां ख़्याल कढी छॾ त गोराम तोखे तलाक ॾींदो। जेकॾहिं तूं इज़त सां हिते रहंदी त तोखे इज़त मिलंदी, ऐं पर जेकॾहिं तूं मुंहिंजी इज़त खे बदनाम कयो त हिन घर में मां तुंहिंजो जीअण अज़ाब बणाए छॾींदुसि। ई आख़िरी चक्कर मां तोखे इज़त सां सम्झायां थो। जेकॾहिं ॿीहर का बि ग़लती कई न त सामान मुंहिंजो पाथर ॻाल्हाईंदो। बाबा साईं तव्हांखे दाह ॾेई वियोसि, अञा को खड़तेल कोन निकितो आहे। अंजाम पूरो थी वियो मलूक? सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे बाबा साईं। अञा सॼो ॾींहुं पियो आहे बाबा। तूं सुबुह सां हिते अची पहुतो आहीं। वो इन जे करे रेस त असां तोखे सम्झाइण आया आहियूं त चारे खे घुरा। अरे तूं मूंखे सम्झाईंदे? ॿुधा जट कंहिंजा बाबा साईं हिन जो इहो मक़सदु आहे भई तव्हां असां सां भलाई कयो। इहो न न इहो मां छा तो मामा लगाए रखी आहे? तूं अकबर खान खे सम्झाइण आयो आहीं? पेर डा हिकदम थी वियो आहे। पेर डा राजा पेर हींअर छल न लाए छॾियांव। सुभाणे अचिजो मूं वटि। हलो। अड़े किना तोखे इहो कंहिं चयो त विच में उबतो सुबतो ॻाल्हाए? हली हाणे हली हलो। छा था सम्झो बाबा साईं? जाड़ो हिननि खे जाइ खाली करे ॾींदो? थोड़ा मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे, पर जाड़ो भले साईं ते हथ पियो रखे त मलूक मूंसां ठगी करे विया। बाबा साईं मलूक ठगी जहिड़ो न आहे। हा बाबा साईं मलूक ठग न आहे, असली ठग जाड़ो अथव। बाबा साईं ये तव्हांखे बि ख़बर आहे, ॻोठारनि खे बि ख़बर आहे, इहो कंदो आहे जाड़ो ठगी। इहो पहिरें नंबर जो ठग वॾो आहे। इहा त मूंखे बि ख़बर आहे सिकंदर त मलूक ठगी जहिड़ो न आहे, पर ठगी करे त जाड़े जहिड़े माण्हू सां, जाड़े जहिड़े माण्हू सां जेको वाॻो वांगुरु हुनजा पैसा गिरकाए वञे। चाचा नवाब अचे उनखे बि चवां थो, तव्हांखे बि चवां थो त कुझु वक़्त लाइ इहे खॾूं खुटण छॾे ॾियो, जेसि ताईं अकबर खान जो शक ख़तम न थिए। को बि अहिड़ो कदम न आहे खणो जंहिंसां अकबर खान जो शक यकीन में बदिलजी वञे। गुलाम अकबर खान जो शक असांजे मथां सॼी ज़िंदगी ख़तम न थींदो। इन जे करे गुलाम असां चाहियूं था त इन कुराड़े उठ खे हलाए छॾियूं ऐं सॼी ज़िंदगी लाइ असांजी जान ई छुटी पवंदी। पहिरियां अकबर खान बेख़बर हुयो, उनजे करे उनजे मथां वार करियासीं, पर हाणे अकबर खान जूं ॿ न 4 अखियूं अथसि। थोरो होशियारी कजो। गुलाम जेकॾहिं को मसलो बि थियो न उनखे मुंहुं चाचो नवाब पाणे ॾींदो। हाणे तूं ॿुधाए गुलाम असां छा कयूं? चाचो नवाब ज़िद करे बीठो आहे त अकबर खान जे घर में गिरो। तव्हां ॼाणो चाचा ॼाणे,
मूंखे कॾहिं बि न चइजो त हाणे असां आज़ार में अचियासीं असांजो बिलो करे। हिकिड़ी ॻाल्हि त आहे, थोरो घणो आज़ार में त ईंदासीं। किरे तव्हां आज़ार में अची वञो न, तव्हांखे चाचा नवाब छॾाईंदो, मां न। असां मां हथ कढण जा घणा वठंदा? पहिरियों तव्हां ॿुधायो त घणा ॾींदव? 15-20 ताईं तव्हांखे करे ॾींदासीं। सुल्तान पूरा 50,000 ॾिना आहे। सूबेदार साहब, आराम ओतिरो खाओ जेतिरो हज़म थिएव। बस घणो ठाउ को न थींदो कर। सच तो चवां थो न, सरकार तव्हांखे नौकरी इन जे लाइ थोरी ॾिनी आहे, हथो तव्हां ग़रीबनि खे ॿधंदा। दिलबर, तुंहिंजो भाउ मिड़ई खड़ो थियल आहे। जेकॾहिं तूं मूंखे 30 ॾींदे न तो मूं हथ कढंदो। बाक़ी इनखे चालान करे जेल जी हवा खाराईंदोमांस त दिमाग़ ठिकाणे ते अचेसि। साहब, असां ॿिन्ही जा तोखे 30 ॾींदासीं। इनखे छॾणो न आहे। बाक़ी जेकॾहिं तोखे 20,000 आहिनि त पोइ तो मूं हथ कढंदासीं। ऐं कंहिंखे चओ त हिते अची ॾी वञ। हितां वञण खां पोइ ई मां पैसनि जो बंदोबस्तु कंदुसि न। पहिरियों पैसा घुराए, पोइ लाकअप जो दर खुलंदो। मासात ये बेकार में रुलंदा था वतम, वक्त गुजरे ही नथो। कुछ अहिड़ो सोच त कंहिं किर्त सां लॻी वञो। मासात वक्त ये कॾहिं बि कोन गुज़रंदो। मां त चवां थो ख़ाली रोड ब्लॉक कयूं, पोइ पुलिस 24 कलाक असांजे पोयां लॻी पई हूंदी, पोइ वक्त ईअं गुज़री वेंदो जो का ख़बर ई न पवंदी। यार अहिड़े कम खां बस भली आहे, घटि में घटि राति जो निंड त सुकून ई था कयूं न। सारंग, मासात त चवे थो वञी कंहिं आड़ा में पऊं। शेरल वरियाम सही तो चवे, बेकार वेहण खां बेहतर आहे त कुछ कम कयूं। सुम्ही सुम्ही असली असांजा हद ई हराम थी विया आहिनि। अहिड़े कम खां ईअं भला हूं सरवर। वो भला संगत ॿियो कम ॿुधायांव? न वरियाम न, तूं जे कम खां ईअं ई सही आहियूं। जेका तव्हांजी मर्ज़ी संगत, भला तव्हां को कम ॿुधायो त मां हाज़िर आहियां। असां त मां त चवां थो का कुंवार पसंदि कर त तुंहिंजी शादी करायूं, के राग रूप करायूं, महफ़िलूं मचायूं, पूरे परे जी संगत घुरायूं। बसा त जेकॾहिं का दिल खे भाए वई न त शादी ज़रूर कंदुसि। ॾे त ख़बर मलूक, या जॻह ख़ाली थी मिलंदी या? बाबा जॻह ख़ाली कान थी मिलंदी, बाक़ी नवाब खान खां 5 लख रुपया वठी इन चाड़े नवाब खे पाण में बढ़ाए छॾींदासीं। जे 5 लख मिलन त पोइ मूंखे घणा ॾींदी? हा हा, तोखे 1000 ॾींदुसि। हा बिल्कुलु ॾींदुसि। 1000 न, मूंखे पूरो लख घुर्जे, लख। न त पोइ नवाब खे मां सॼी ॻाल्हि सिधी करे ॿुधाईंदोमांइ। अरे खुदा जा बंदा, खुदा जा बंदा, अहिड़ो कमु न कजांइ, पोइ सॼे कम ते पाणी फिरी वेंदो। पोइ ॿुधा छा थो चईं? कदो साईं अछो मुंहुं, ज़ुबान बंदि रखो। माई वॾी जल्दी कर बाबा, किथे 15 टोटा दांगी थियणी वठ। बुख लगी आहे ॾाढी, त मां बुख पारियां। जल्दी पर थोड़ो मक्खण मक्खी जा माई, ईअं न ॾाढो भूख खणी अचे, मिड़ीअ कोई कोन हले मां। दे ख़बर अदा 15-20 चाची ये भी थोड़ा समझ, बाबा खाइण जो मल तई मल। बाबा तने त मल पहलवानन जेतिरो खाईंदो आहियां, जीअं हाथी बि घटि न थिए। अगर हाथी घटि थी त खट ते किरी पवंदो, मज़ो ई कोन थींदो पियो। अदी जेतिरो तूं पचाए सघीं थी पचाए, बाक़ी मां वेलो पाड़े वारो न चारींदुसि। अदा पोइ तुंहिंजी पूरी मां कोन थी करे सघां। अदी जेकॾहिं तूं पाड़े वारनि जी गिला नथी खणणु चाहीं त पोइ उठ, अटे जो तवणो तयारु कर, मानी पचाए खणी अच, त पोइ कुख भरियो पेट में कुत्ता था भौंकनि पिया, उहा कनि। न अदा न, मां अहिड़ी गिला कोन खणंदसि। माण्हू छा चवंदा त सुल्तान जा महिमान पाड़े में वतन था पिनंदा। कयां थी अदा कयां थी, 2-3 मिंट सब्र कर, देर कोन लॻंदी, करे थी वठां। खबरदार, केड़ा वड़े छा थियो तव? छाते छिता थिया हो? छाते छिता थिया हो जी?
लाउते अरे दोस्त तू आ फुटा असांखे पाणी ते वञिणो आहे अॻियों ॻाइण खे बि सॾु कंदासीं पर अड़े तव्हां हिन वक़्तु असांजे उताक जे घिटीअ में छा पिया कयो फुटा वञूं था पंहिंजी उताक ते कोॾो ऐं कुआरी खणी पाणीअ जे वारे ते वेंदासीं फिर असांजी गिटी मां छो पिया वञो ॿारी गिटी मां छो न विया ते ॻाल्हि त ॿुध छा हिन गिटीअ में गुज़रण गुनाह आहे छा ॿुध जेकॾहिं आहीं त पाणी जे वारे ते वञो न ॿी घिटी सां वेंदा कयो सिकंदर सही थो चयो फोटा तोखे असां मथां एतबार न आहे त भलो सां गॾिजी ॾिस त पाणी वारे ते वञूं था या न ऐं तोखे पोइ इहा पक थी वेंदी त असां रेस जो दट पर न आहियूं हा ॿीहर असांजे घिटीअ में लामारा न ॾींदा कयो त कमदार फोटो हणंदो आहे सोटो पोइ धकु लॻे जा न पर दोस्तो तुंहिंजो मथो ॿ टुकर ज़रूर थींदो दोस्तो हिननि जो शक कॾहिं ख़तम ई न थींदो फोटा छा थो सम्झे मुंहिंजो तजुर्बो थो ॿुधाए तव्हां कंहिं ॿिए इरादे सां निकिता आहियो पर जेकॾहिं पाणीअ जे वारे ते वञो आहे त तमें कोॾर कुहाड़ी न हुजेव दोस्तो छॾ हिननि खे हरू भरू दिमाग़ ख़राब कंदा अचो था हलूं सिकंदर हे ॿई हथिया बचड़ा कढिया आहिनि दाल में कारो ज़रूर हूंदो जाड़ा खान हाणे रेस जो ॾिनल वक़्तु पूरो थी वियो आहे हाणे मूंखे घर खाली करे जो न त छा कंदे न त भलो साईं खणी ईंदो अरे बस कर भलो साईं खणी ईंदो आहे भली भलो साईं खणी अचे आउं वो अखियुनि ते रखी चिमियूं ॾेई मिठाई रखे वञी मस्जिद में ॾेई ईंदुसि पोइ जेको मुआ तव्हां जा हशर कंदुसि न दुनिया ॾिसंदव माई माई तूं होश मां न निकिर असां जाड़े सां था ॻाल्हायूं तोसां कोन था ॻाल्हायूं यार वॾी का किक मूं राज्यनि जा ढींगा ढेरी करे छॾिया पर साईं तूं जेको न मूंखे लॻो आहीं मुंहिंजे त दिमाग़ खे तो फेराए छॾियो आहे मुंहिंजे दिमाग़ जा असुल नट बुलट लूस करे छॾिया अथई रुक दिल थी चए त वण सां ॿधी माकोड़ा बचाए इन्हे जो मक़सद त तव्हां जॻह खाली कोन कंदव खाली जॻह त सही तुंहिंजा वॾा बि मूंखां खाली कोन कराईंदा जॻह तो मुड़सो खाली हाणे महिरबानी करे तूं पेर ड्राए न त रखंदो साइनड़ीअ जे मथां लत मां रेस सां आख़िरी दफ़ो ॻाल्हायां थो पोइ तव्हां सां ॿ पाणी कंदुसि तव्हां अञा मलूक जी ॿी मल ॾिठी कान्हे का हल राहिब मां हिन जो पाण बंदोबस्त कंदुसि हल हल वञी बंदोबस्त कर बंदोबस्त तो करे मुड़सो हलो छा कयां सब कुछ तुंहिंजे करे मूंखे बर्दाश्त करणो पियो आहे न त मोहन के घर में टुकर बि कोन मिले हलिया आहिनि असां ते रोब करण तुंहिंजे करे सहा पई तुंहिंजे करे हा साईं सब ॾोह जाड़े जान सब ॾोह जाड़े जान सब ॾोह जाड़े हा तुंहिंजे करे न ॿियो वरी कंहिंजे करे तू छा थी समझी त गौराम तोखे तलाक ॾींदो न वरियां मां पूरी कोशिश करे चुकी आहियां मूंखे नथो लॻे त गौराम मूंखे को तलाक ॾींदो पर सदोरी मां तो तुझो इंतजार कयां पियो वरियां तू मुंहिंजो इंतजार न कर तू शादी करे छॾ न सदोरी न मां जेकॾहिं शादी कंदुसि न त सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोसां कंदुसि पर मुंहिंजो गौराम सां निकाह थियल आहे कुछ भी कर सदोरी कुछ भी कर हुन खां तू तलाक वठ वरियां इहो नामुमकिन आहे सदोरी नामुमकिन के तू मुमकिन बणाए सघे थी न वरियां हाणे तू आसरो लाहे छॾ ऐं तोखे कसम आहे मुंहिंजी मोहबत जो तां बि तोखे रिश्तो मिले न तो तू शादी करे छॾ ऐं हा वरियां मुंहिंजो हाणे इंतजार करण छॾे ॾे सदोरी सदोरी चाची पासा तो चवे थी तो तू मुझे इंतजार न कर ऐं तू कंहिं ॿी छोकिरी सां शादी करे छॾ हाँ सर सही तो चवे थी उनखे भी पंहिंजी जिंदगी गुजारण दे ऐं तू भी पंहिंजी जिंदगी गुजार जॾहिं मां साहब तव्हां हिकु चई नथा सघो त पोइ उनजो एॾो इंतजार छो ॿुधाए बाराम दादली जो 10 ॾींहं थो या न तव्हांखे मां कीअं यकीन ॾियारायां अदा हिन हथ कढूं था हिनखे का बि ख़बर न आहे अदा गुलू
हिनखे सभु ख़बर आहे। जेकॾहिं मूं मथां तव्हांखे एतबार न आहे त मूंखे भले साईं ते हथ रखायो, पोइ तव्हांखे एतबार ईंदो। वञ पोड़ा वञ, पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। तुंहिंजे छोरनि पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। जेकॾहिं दादली जो निकाह मुंहिंजे भाउ सां न थियो त तोखे ॿिन्हिनि पुटनि जा लाश मिलंदा। जेको थियो ॾिठो वेंदो, बाक़ी दादुली जी ॿिए हंधा जांच कयो। दादा दिलबर वारनि हिनखे ॿुधायो ई कोन्हे, हुनखे ख़बर हुई जेकॾहिं पंहिंजे पीउ सां इहा सलाह कंदासीं त इहो कमु करणु ॾींदो ई कोन। इन करे हिननि दिलबर वारनि हिन खां चोरी कमु कयो आहे। सुभाणे आख़िरी चक्कर वञी मां हुननि सां मिलां थो, ॾिसां थो त हू छा था चवनि।